बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे लाइनात काबिल एहतराम असांजे तालिके जो सदर रियाज़ुद्दीन अकबर साहब, मुझे सुख जो साथी मुझे भाइरन के जनरल सेक्रेटरी अब्दुल गफ्फार भरोई साहब, चाचू कैसर खान सिटी जो सदर हीरो राजन साहब, सभी भाइर इन वार्ड जा दोस्त अजीज, इन शहर जा मोतबरीन, इन वार्ड सां वाबस्ता गुल हसन मीर जग साहब, असांजे मरहूम अनवर खान जा फर्जंद, असांजो चाचो रहमत अली, सभी भाइर हिते वेठा आहियो। अस्सलाम वालेकुम। जिए भुट्टो सबका पहिरीं त न्याय थो रायतो आहियां सभिनि भाइरनि जो सभिनि मुंहिंजो हिन महिल इंतज़ारु कयो, शहर में वर्क कंदा पिया आयासीं। जीअं ते रियाज़ ॿुधायो त कम हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो आहे, ॿी कंहिं पार्टी हिते को हिन वार्ड नंबर 10 हुजे, इन में जेतिरा भी कम थिया आहिनि उहे पीपल्स पार्टी कया। मां तव्हांखे चवां त ॿियो को माण्हू हुजे त मां ॿुधायां त कंहिं सिर रखी हुजे त मूंखे ॾेखारे त सही जेका सिर रखी वियो आहे। हिते जेके कम थिया पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिना, नवाब साहब हिन वार्ड में पैसा ॾिना। जीअं साईं ॿुधायो त सॼो बाराड़ी जो वार्ड आहे, हिते 6-7 करोड़ बि ॾींदासीं त बि पूरी न थींदी, पर पोइ बि ॿियनि वार्डनि खां वधि में वधि असां कमु हिन यूनियन खां हिन वार्ड में करायो। ऐं इंशाअल्लाह ताला अवां जी दुआउनि सां वरी हिन CM साहब जी महिरबानी सां जेके पैसा मिलिया वाराए जे शहर जे लाइ, कुझु वाइदा कयासीं। जीअं तव्हांजो खंडू जो रोड हो, मां वाइदो कयो, अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजो वाइदो पाड़ियो। मां शबीर अहमद जो पुटु आहियां, वाइदो ज़रूरु अल्हम्दुलिल्लाह मां जो रोड खंडू वारो ठहे पियो थो। इंशाअल्लाह ताला कोशिश हिम्मत मर्दा मदद खुदा आहे। ऐं हाणे बि 50 लाख रुपयो अवांजे वार्ड ते ॿियो रखूं था, पर कोशिश कंदासीं इंशाअल्लाह ॿियनि खे 50 ॾिनोसीं त तव्हांखे 60-70 करे ॾींदासीं। अवांजे वार्ड में वधि में वधि कमु कराईंदासीं। बाक़ी अॼु में बि मेंबर हितां बशीर खान थियो, माण्हुनि जी ख़ुशफ़हमी हुयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं 112 कयो ऐं रिकाउंटिंग में बशीर खान खटी आयो। हाणे बि इंशाअल्लाह बशीर खान खटंदो। ऐं अवां सभिनि जी महिरबानी, उहे सभु अवां गॾिजी हिनखे वोट कंदव। हिन में मुख़्तलिफ़ बिरादरियूं हिते वेठल आहिनि। अवां सभिनि खे अर्ज़ु आहे इहो न ॾिसो त केरु बीठो आहे, इहो ॾिसो त तीर जो निशान कंहिंजो आहे। तीर जो निशान पाकिस्तान पीपल्स पार्टी जो निशान आहे, मोहतरमा शहीद जो निशान आहे। ऐं ॾिसो कम कार नौकरियूं जेका शइ मिली आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾींदी आहे, ॿियो माण्हू हिते कोन। तव्हां मूंखे यादि आहे बेनज़ीर साहिबा जी हिकिड़ी तकरीर नेशनल असेंबली में, मां बाबे सां गॾु असेंबली में वेठो हुयुसि। 93 जी गवर्नमेंट हुई, उहा लही वई, 97 में वरी वियासीं। अवां ई महिरबानी कई, बाबे खे हितां इलेक्ट करायो, बाबा MLA थियो। असां उते वेठा हुआसीं त उते तकरीर में बेनज़ीर साहिबा जे मथां हिकिड़ो केस ठाहियो त तव्हां हद खां वधीक नौकरियूं सिंधियुनि खे ॾिनियूं। त बीबी उते तकरीर में चयो त भली मूंखे जेल पियो वञिणो पए त मां जेल बि वेंदुसि, पर मां पंहिंजे भाइरनि खे रोज़गार ज़रूरु। हाणे बि बिलावल साहब जो, आसिफ साहब जो, अदी फरियाल साहिबा जो ऐं असांजे चीफ मिनिस्टर जो इहो ई आहे त नौकरियूं अवां जो हक़ आहे, अवां खे वठी ॾियणु असांजो फर्ज़ आहे। ऐं इंशाअल्लाह ताला वरी भी जेको भी मिलंदो अवां खे साम्हूं पेश कंदासीं। इंशाअल्लाह अवां भाइरनि खे अॻिते आणबो, नौकरियूं थींदियूं इंशाअल्लाह। जेके मिलियूं 2 मिलियूं 5 मिलियूं 10 मिलियूं 15 मिलियूं अवां भाइरनि में आणे ॾींदासीं। ऐं वाराए मूं सियासत वाराए खां शुरू कई आहे। वारा मुंहिंजो सियासी घर बि आहे, वारा मुंहिंजो सियासी उस्ताद बि आहे। हू वारा मां सियासत सिखी बि आहे। ऐं मां चवंदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि वारा जा माण्हू जंहिंखे एक्सेप्ट कनि था न त उहो वॾो ख़ुशनसीब आहे। मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे अलाह जो, पंहिंजे रब जो, त वारा जे माण्हुनि वधि में वधि मूंखे वोट कयो। ऐं इंशाअल्लाह ताला बशीर के भी वोट करनी, बशीर हितां वार्ड जो मेंबर भी थी दो, कामयाब भी थी।